प्रिय विद्यार्थियों, अॼु पाण BA पार्ट 3 जो जेको तव्हांजो सिलेबस आहे उन में हिकु किताबु तव्हांजो रखियलु आहे सिंधु नदी। उन जे बारे में ॼाण हासिलु कंदासीं। त सिंधु नदी जेको किताबु आहे उहो तव्हांजो 2 इकाइनि में विरियलु आहे। पहिरीं इकाई जेका आहे सिंधु नदी, उन में पद्य भाग जेको आहे, जेको कविताऊं आहिनि, उन मां तव्हांखां हिकु सुवालु पुछियो वेंदो आहे। के बि 2 सुवाल ईंदा आहिनि, उन मां हिकु तव्हांखे करिणो पवंदो आहे। ऐं गद्य भाग मां जेके आहिनि संदर्भ व्याख्याऊं जेके ईंदियूं आहिनि उहे 2 ईंदियूं आहिनि, उन मां 2 ईंदियूं आहिनि, उन मां का हिकु तव्हांखे करणी पवंदी आहे। त पद्य भाग में जेके तव्हांजूं 5 कविता आहिनि उन्हनि मां तव्हांजी रेफरेंस कान ईंदी आहे, पर सिधो सुवालु ईंदो आहे। त 5 कविताउनि मां तव्हां 5 ई कविताऊं जेको आहे उन जे में कहिड़ा वीचार कवीअ सां मिलियल आहिनि उन जे बारे में ॼाण हासिलु कंदासीं। उन जे बारे में ॼाण हासिलु करण खां पहिरीं अचो त ॾिसूं सिंधु नदीअ जे जेका भूमिका श्री मोतीलाल जोतवाणी असांखे ॿुधायो आहे, हिन जो इंट्रोडक्शन, उन जे बारे में कहिड़ा वीचार ज़ाहिर कया आहिनि। त इन जे बारे में लेखक कवि चवे थो त क़ादर जी कुदरत सम्झे थी, इंसान जी क़दरत नथी सम्झे। कुदरत जूं शयूं सभिनी लाइ हिकु जहिड़ियूं मुयसरु आहिनि। इंसान उन्हनि में ही मुंहिंजो, ही तुंहिंजो ऐं हीअ मुंहिंजी, हीअ तुंहिंजी करे असमानताऊं पैदा करे थो, विड़े थो ऐं खून रेज़ी करे थो। छा सिज ऐं चंड, आकाश ऐं धरती सभिनी लाइ न आहिनि? छा सागर जो पाणी भांत भांत जे मुल्कनि जा किनारा नथो छुए? छा पर्बत, मिसाल तौरु हिमालय पर्बत, हिकु देश जो रही सघे थो? भला छा नदी सिंधु हुजे या कावेरी कंहिं ख़ासि देश प्रदेश जी रही सघे थी? सिज, चंड, तारा, आकाश, धरती, सागर, पर्बत ऐं नदियूं जोड़नि थियूं ऐं इंसान जी ख़ुदगर्ज़ी टोड़े थी, स्वार्थ टोड़े थो। इंसान जो स्वार्थ इंसान जे स्वभाव खे मोड़े ग़लति रस्ते ते लॻाए थो ऐं मुल्कनि जे फितरती नक्शनि में फेरफार करे थो। सिंधु नदी जुग जुगांतर खां भारत वर्ष आर्यव्रत जी नदी आहे, जा इंसान जी ख़ुदगर्ज़ीअ करे अॼुकल्ह 50 सालनि खां नए सिर बणायल सियासी निज़ाम जे तहत चीन जे कैलाश मानसरोवर वटां निकिरी भारत जे लद्दाख खेत्र खे आबाद कंदी पाकिस्तानी खेत्र में पंहिंजी अध खां वधीक हिसो वहे थी। नदी संस्कृति आहे, सभ्यता आहे। सिंधु नदी सिंधु संस्कृति आहे, सिंधु सभ्यता आहे, जंहिंसां हिंदू संस्कृति ऐं हिंदू सभ्यता जुड़ियल आहिनि। अॼु भारत वर्ष जी उहा नदी चीन, भारत ऐं पाकिस्तान में टुकड़ा टुकड़ा थियल आहे ऐं भारतीय उपखंड जी संस्कृति घायल कायल आहे। डेट लाइन लेह लद्दाख 25-26 अगस्त 1998। गुज़िरियल साल जीअं हिन साल पिणु सिंधु नदीअ जे किनारे ते भारत जे सभिनी प्रांतनि जा माण्हू गॾु थिया हुआ। उन्हनि मां घणो सिंधी पुत्र सिंधी आहिनि जे 50 साल अॻु पंहिंजी माता सिंधुअ खां विछड़ी देश जे विरहाङे करे भारत में लॾी अची वसिया आहिनि। माता भूमि पुत्रो प्रथोया जी भावना साकार थी आहे। माता भूमि माना भूमि जेका आहे उहा माता आहे ऐं असां सभु उन जा ॿार आहियूं। असां जंहिं धरतीअ ते रहूं था उन सां असांजो पुटु धीअ वारे संबंध जो अहसासु रहे थो ऐं इहो अहसासु ई राष्ट्रीयता जो भाव जाॻाए थो। उन मुबारक मौक़े ते भारतीय राष्ट्रीयता जो मेलो लॻो हो। गृह मंत्री श्री लाल कृष्ण आडवाणी चयो त जिन जो नंढपण कॾहिं सिंध ऐं सिंधु नदीअ जे किनारे ते गुज़रियो हो, अहिड़ा अनेक सिंधवासी सिंधी अॼु 50 सालनि खां पोइ सिंधु दर्शन करे रहिया हुआ। मां जॾहिं हिते भारतीय सेना जे ताईं जेको आहे लेखक पाण चई रहियो आहे, मीम माना मोतीलाल जोतवाणी, प्रांत जे कुटम कैंप में सिंधु दर्शन यात्रियुनि सां मिलण वियुसि त सैनिकनि ऐं यात्रियुनि जा सभिनी जा चहिरा ख़ुशीअ विचां बहकी रहिया हुआ। लद्दाख जे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री तुप्तान
छेवांग ॿुधायो त लद्दाख में राम राम जी जय श्री राम वांगुरु खीकार जो लफ़्ज़ आहे जुले। माण्हू हिक ॿिए सां मिलनि त मुंहं ते मुश्क आणे चवनि झूले झूले ऐं झूलेलाल जे विच जो संबंध आहे। 50 साल बैदि उन जी ॼाण पई आहे। रक्षा मंत्री श्री जॉर्ज फर्नांडिस चयो त राष्ट्र भक्ति जो ही उत्सव आहे जंहिं में इहो नारो बुलंद कयल आहे, भारत माता की क्या पहचान, सिंधु तट और वीर जवान। अॼु राष्ट्रीय एकता खे वॾो बल मिलियो आहे। वीर जवान खे महसूसु थियो आहे त संदन कठिन कार्य में समूरो दर्शन हुननि सां गॾु आहे। भारत माता जे इन्हनि टिनि हिंदू, ॿोधी ऐं ईसाई पुटनि खां पोइ हिकु मुस्लमान पुटु जम्मू कश्मीर जे मुख्यमंत्री डॉक्टर फारूक अब्दुल्ला पंहिंजे मधुर कंठ सां वंदे मातरम जो गीत ॻाइण खां पोइ चयो त प्रभु उहो ॾींहुं ॾेखारे जॾहिं असीं कराचीअ भरिसां सिंधु नदीअ किनारे वेही प्रार्थना करियूं। इहा जेका आहे कविअ जी कल्पना आहे त असांखे वापसि सिंधु नदीअ ते वञूं ऐं उते वेही करे उन इहे सिंधुअ जे कप ते वेही करे असां प्रार्थना कयूं वंदे मातरम जी। जॾहिं असीं कराचीअ भरिसां सिंधु किनारे वेही प्रार्थना करियूं। जेकी फूल अॼु सिंधुअ ते चाढ़िया आहिनि से पक ई पक कराचीअ जे दामन खे छुहंदा। कैलाश मानसरोवर यात्रा लाइ लद्दाख रस्ते पिणु वञी सघूं। अहिड़ी कोशिशि असां सभिनी खे करणु घुरिजे। दहलीअ जो उन वक़्त वारो मुख्यमंत्री श्री साहिब सिंह वर्मा ऐं सिंधी अकादमी दहलीअ जो उपाध्यक्ष श्री कंवल रतन मलकाणी पिणु उते हाज़िर हुआ। ॿिन्ही साहिबनि जी प्रेरणा सां सिंधी अकादमी दहली सिंधु दर्शन यात्रा में पंहिंजी हिकु निमाणी भूमिका निभाई। उन मुबारक मौक़े ते 100 रुपए जो ख़ालस चांदीअ जो यादगार सिक्को जारी कयो वियो। लेह में सिंधुअ जे किनारे ते मशहूरु सिंधी नृत्यगाता अनीला सुंदर जे सुंदर कार्यक्रम जो प्रबंध पिणु कयो वियो ऐं सिंधु नदीअ ते ही विशेष सामग्री प्रकाशित कई वई। ऋग्वेद जे मंडल सौकित 75 में सिंधु नदीअ बाबति श्लोकनि जो सिंधी बैत काव्य रूप में पंहिंजो तर्जुमो करे ॿुधायो, जेको हिन रीति आहे त हे वर्ण नदियूं सभु वहनि सत सत थी। जेके हे वर्ण देवता, हे पाणी जा देवता, सभु नदियूं जेके आहिनि वही रहियूं आहिनि सत सत थी करे। सूंहं तिन विच सिंध आसूदा लोक टेई। उन्हनि जी सूंहं जेका आहे तमामु सुंदर आहे ऐं उन ई जे करे जेके टेई लोक आहिनि उहे आसूदा आहिनि, सुखिया सताबा आहिनि। सिंध तूं हलण लाइ वरण राह वधी जोड़ी। सिंधुअ जे हलण लाइ वरण देवता उन जी राह जोड़ी आहे। उपायन जजो अन मतां लहे हीअ सदोरी। तूं अगरि वहीं थी त इन पाणीअ जे करे तमामु घणो अन्न उन मां उपजे थो, पैदा थिए थो ऐं तूं सदोरी हमेशह वहंदी रहे थी। जीअं रंबे बैल सिंध तूं देवलोक में। जीअं बैल रंबंदो आहे तीअं असांखे ईअं लॻंदो आहे त देवलोक में को देवता पुकारे रहियो आहे। गरजे मेंघ मल्हार। जॾहिं मेंघ मल्हार माना जॾहिं आसमान में बादल गरजनि था, तूं पाणी पालोटसूं तॾहिं उहे बादल गरजी करे तमामु घणे अंदाज़ में पंहिंजी बरसाति, पंहिंजो पाणी वसाइनि था। वछड़नि साण गांइ सिंध नदियुनि सां गॾिजी पंहिंजे बचनि सां गॾु जेका आहे गांइ सिंधी नदीअ जे किनारे ते हली रही आहे। या त जंग मैदान को राजा वधी अॻिते आहे, या त जंग जे मैदान में को राजा अॻिते वधी आयो आहे। चिस्त्रा मां सां इहे न पर ही सिंधु वहीं तूं। ससरत रसा शिवरती गोमी करमू। ॿियूं सभु जेके आहिनि इहे नदियुनि जा नाला आहिनि। उहे सभु तमामु घणे अंदाज़ में तेज़ रफ़्तार सां वही रहियूं आहिनि। गोरी गोरी सिंध तेज़ धार चमक वारी। मां पंहिंजी सिंधु नदीअ तां तमामु घणो क़ुर्बान वञा थी। बिना ईज़ा करी कम मनोहर शरीर नारी। तूं तमामु मनोहर कोमल नारी आहीं। तूं
बिना आवाज़ जे धीरे धीरे वही करे तमामु घणे अंदाज़ में देश खे सुखियो सताबो करी थी। सुंदर घोड़नि रथनि गहरनि कपिड़नि वारी तूं सुंदर घोड़नि रहननि रथनि वारी आहीं गहननि वारी आहीं माना ऑर्नामेंट्स जेके थींदा आहिनि स्त्रीअ जा जेके गह थींदा आहिनि गहना थींदा आहिनि उहे ईअं थो लॻे त तो पाता आहिनि। अनाज माखी पश्म अनाज माना अनाज माखी माना शहद पश्म माना उन जा सेटर जेके थींदा आहिनि उनखे चइबो आहे ज़रखेर ज़मीन तूं ऐं ज़र वक़्तु जेको आहे तूं तमामु घणो पैदा करी थी। अन्न धन ॾे सिंधु युद्ध यज्ञ में सहाई तमामु अन्न ॾिए थी धन ॾिए थी ऐं युद्ध जे खेत्र में जेका आहे उहा सहाई बणिजे थी तमामु घणी असांखे सहूलियतूं ॾिए थी। गायूं सिंध उस्तती न थोरा तो थोरा हेठि असां तुंहिंजी उस्तती कयूं ए सिंध असां तमामु घणी तुंहिंजी आराधना कयूं तोखे हर पल हर क्षण असां चरणनि वंदना कयूं था तुंहिंजी पूॼा करियूं था पर तॾहिं बि असां तुंहिंजा जेके थोर आहिनि तुंहिंजा जेके असांजे मथां अहसान आहिनि उहे कॾहिं बि लाहे न सघंदासीं। इन करे इहे सिंधू तूं सिंध जे रहवासियुनि खे तमामु सुखियो सथाबो रखंदी अचे थी इन जे लाइ असीं तुंहिंजा तमामु घणा महिरबानी आहियूं। सिंधी हमेशह आसूदा रहनि सुखिया सताबा रहनि इहा ई जेका आहे मुंहिंजी कल्पना आहे वीचारधारा आहे मुंहिंजी सिंध जे माण्हुनि जे लाइ दुआ आहे। त इहो थियो जेको सिंधु नदीअ जो भूमिका जेको इंट्रोडक्शन असांखे कविअ ॿुधायो आहे। उनखां पोइ इन जूं आहिनि कविताऊं उन्हनि मां जेके आहिनि 5 कविताऊं जेके तव्हांजूं रखियल आहिनि उहे हिकु आहे दरियाशाह सिंधुअ जो किनारो सिंधु वहंदी रहंदी आहे सिंधु अला बुहिरान जो नाम सिंधु जे किनारे। त दरियाशाह जेका कविता आहे उहा पाण नेक्स्ट पीरियड में जॾहिं कंदासीं बसि अॼु एतिरो।